अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल्हु फला हादिय लहु वनशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न सय्यिदना व सनदना व हबीबना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअ्मिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। व अहसन मिनका लम तर कत्तु ऐनी व अजमल मिनका लम तलिदिन निसाउ खुलिक़्ता मुबर्रअन मिन कुल्लि ऐबिन कअन्नका क़द खुलिक़्ता कमा तशाउ। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। काबिल सद एहतराम मुजाजी दोस्तों और मुसलमान भाइयों, अज जुमातुल मुबारक 12 रबीउल अव्वल 1442 में तव्हां असां रब सुब्हानहु व तआला जे फरीज़े खे अदा करण जे लिहाज़ सां अल्लाह जे घर मस्जिद में गॾिया आहियूं। अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ आहे त रब सुब्हानहु व तआला तव्हां असां खां आमाल सालिया कराए ऐं उन्हनि खे क़बूलियत जो शरफ़ अता फ़रमाए। अज़ीज़ो, रबीउल अव्वल जो महीनो फ़ज़ीलतुनि ऐं बरकतुनि जो महीनो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला हर एक महीने के पंहिंजी पंहिंजी इज़्ज़त ऐं शराफ़त ऐं मर्तबो अता कयो आहे। महीननि जो ज़िक्र बि रब सुब्हानहु व तआला क़ुरान पाक में फरमायो आहे। फरमाए इन्ना इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फ़ी किताबिल्लाह यौम ख़लक़ समावात वल अर्द मिन्हा अर्बातुन हुरुम। महीननि जो ॻाणाटो अल्लाह सुब्हानहु व तआला वटि 12 जो आहे। उन्हनि में 4 हुरमत जा महीना आहिनि, एतराम जा महीना। उन्हनि महीननि में ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम ऐं रजब। जेकॾहिं हुरमत जे लिहाज़ सां जिन खे अल्लाह तबारक व तआला मुसलमाननि जे लाइ मोहतरम महीनो कयो, उन में जंग जिताल क़त्लो क़िताल खे हराम करार ॾिनो, त उहे 4 महीना आहिनि। हज जा महीना 3 लाॻीता ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम ऐं हिकिड़ो रजब जो महीनो।
इन्हनि खे बि हुरमत मिली, रमज़ान मुबारक खे बि हुरमत मिली। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिन मिनल हुदा। रमज़ान जो महीनो आहे जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान पाक नाज़िल कयो, जेको अल्लाह जो कलाम क़ुरान हुदल लिन्नास इंसानियत जे लाइ हिदायत, व बय्यिनातिन मिनल हुदा ऐं हिदायत जा तमामु मज़ामीन उहो बयान थो करे। रबीउल अव्वल जो महीनो, रबीअ जी माना आहे बहार, फोटेड़े जो महीनो। अक्सर करे इन महीने जे अंदरि इंसाननि जे ग़िज़ाई निज़ाम खे अल्लाह सुब्हानहु व तआला पैदा करण जो इरादो फ़रमाईंदो आहे। तव्हां ॾिसंदव हाणे कणिकां पोखजंदी, फसल ईंदा, बहितरीन फल सब्जियूं हिन महीने में तैयार थींदा। त इन महीने खे अल्लाह सुब्हानहु व तआला इंसाननि जे दिलनि जे आबियारीअ जे लाइ हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे विलादत जे लाइ चूंड फरमायो। जे इंसान खे बुनियादी ग़िज़ा अनाज आहे, उन जी पैदाश भी हिन महीने में शुरूआत थिए थी। त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामीअ खे बि अल्लाह सुब्हानहु व तआला इन महीने में तवल्लुद फरमायो, जेको इंसाननि जे दिलनि जी आबियारी करे। मुंहिंजा अज़ीज़ो, इहा ॻाल्हि विसारण जी नाहे, पाण बि दिलि दिमाग़ में सांढण जी आहे ऐं पंहिंजे बचनि ताईं, पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे ओड़े पाड़े ताईं इन ॻाल्हि खे पुॼाइणो आहे। तव्हां त असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन ता क़यामत हर एतबार सां बुलंद रहे, अमल जे एतबार सां बि बुलंद रहे, अक़ाइद जे लिहाज़ सां बुलंद रहे, मुहब्बत ऐं मवदत सां बि भरियल रहे। इन में किरदारु अदा करणो पवंदो ऐं सभ खां वॾो किरदारु अबे मां जो हूंदो। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात सां जुड़ियल हर शइ अल्लाह तबारक व तआला जल जलालू खे महबूब आहे। जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां शहर जुड़े त उहो मदीनतुल मुनव्वरा बणिजी वियो, जंहिंमें विलादत कयूं उहो मक्कतुल मुकर्रमा बणिजी वियो, जंहिंमें आरामियन उहो मदीनतुल मुनव्वरा बणिजी वियो। बल्कि अल्लाह सुब्हानहु व तआला त पंहिंजे महबूब खे ॿुधायो त मुंहिंजा महबूब लौलाक लमा ख़लक़तुल अफ़लाक, हिन काइनात जे तख़लीक़ जो मक़सूद ऐं गर्द तुंहिंजी ज़ात आहे मोहम्मद मुस्तफ़ा सचो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मक़सूद जॾहिं अल्लाह सुब्हानहु व तआला खे पंहिंजो महबूब पैदा करणो हो मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त अल्लाह तबारक व तआला हिन वॾे काइनात खे जोड़ियो, किरोड़हा अरबहा इंसाननि खे अल्लाह सुब्हानहु व तआला खाराइण जो बार खयो। पंहिंजे महबूब खे फरमाई कुन्तु कंज़न मख़फ़ियन फ़अरदतु अन उबद, मां कुदरत जी अणखुट खाण मुंहिंजा मुस्तफ़ा, मां चाहियुमि त मुंहिंजी इबादत थी। वफ़ी रिवायतन फ़अरदतु अन उबद, मां चाहियो त मुंहिंजी इबादत थी। पोइ उन तारुफ़ जे लाइ, इबादत जे लाइ तो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूअत जे उन नूर खे पैदा फरमायो। तॾहिं त असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुन्तु नबियन व आदम बैनल माइ व तीन, मां उन वक़्तु नबी हुयुमि जॾहिं आदम अञा पाणीअ ऐं मिटीअ में ॻोहिजे पियो। अॼु मुस्लमान ॾुख थींदो आहे त इन ॻाल्हि ते बहस कंदा आहिनि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत, नबी करीम जो मीलाद मल्हाइजे। अचूं था हिन ॻाल्हि ते त इहो कीअं मल्हाइणो आहे असांखे। जेकॾहिं असांजे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामीअ जी शरफ़ ऐं शराफ़त आहे त काइनात में कोई अहिड़ी मख़लूक मां नाहे जेको उनजो मुक़ाबिल हुजे। इहो ईमान आहे, सभिनी मुस्लमाननि जो मुतफ़िक़ ईमान आहे त अल्लाह सुब्हानहु व तआला अल्लाह ख़ालिक़ कुल शै आहे। हबीब किबरिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़ालिक़ बि अल्लाह आहे, पर जंहिं तख़लीकार ख़ालिक़ हेॾी वॾी काइनात ख़लक़ी, उन जॾहिं मुहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तख़लीक़ फरमायो त उनखे पंहिंजो हबीब बणायो, कंहिंखे कलीम बणायो, कंहिंखे ख़लील बणायो,
कंहिंखे नजी बणायो, कंहिंखे सफ़ी बणायो। कलमो त सभिनि जो इहो आहे, ला इलाहा इल्लल्लाह। जे आदम सां गॾु अचेसि त पोइ आदम सफ़ीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु नूह अलैहिस्सलाम अचे त नूह नजीउल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु जेकॾहिं इब्राहीम अलैहिस्सलाम जो रिसालत जो दौरु अचे त पोइ इब्राहीम ख़लीलुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु दाऊद अलैहिस्सलाम जे रिसालत जो दौरु अचे नुबुवत जो त दाऊद ख़लीफ़तुल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु जेकॾहिं सैयदना इस्माईल अलैहिस्सलाम जो नालो मुबारक अचे नुबुवत जो त इस्माईल ज़बीउल्लाह, जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु मूसा अलैहिस्सलाम जो नालो अचे त मूसा कलीमुल्लाह, जेकॾहिं ला इलाहा इल्लल्लाह सां गॾु सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो नालो मुबारक अचे ऐं उन जे नुबुवी फैज़ अचनि त ला इलाहा इल्लल्लाह ईसा रूहुल्लाह। जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह सां मुहम्मद मुस्तफ़ा सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जो इस्मे गिरामी अचे त पोइ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हर हिक खे अल्लाह तबारक व तआला जल जलालू पंहिंजो पंहिंजो, कंहिंखे इस्तिफ़ाइयत जो मक़ाम मिलियो, कंहिंखे खुल्लत जो मक़ाम मिलियो, कंहिंखे कलाम जो मक़ाम मिलियो, कंहिंखे क़ुर्बानीअ जो मक़ाम मिलियो, कंहिंखे रूह कोठियो वियो। इहे अल्लाह सुब्हानहू व तआला जे पैगम्बरनि जा मर्तबा आहिनि। पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम जे ज़ाते अक़दस खे सिफ़त कहिड़ी मिली, मुहम्मदुर रसूलुल्लाह। त हज़रत मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं ज़ात में सभिनी खां अॻल आहे, ज़ात में सभिनी खां अव्वल आहे, त वरी नुबुवत में रिसालत बि सभिनी खां अव्वल आहे। बल्कि इहा ॻाल्हि अक़ीदे में रखणी आहे त असालतन असलन रिसालत जो साहिब सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। फरमाए थो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुन मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह। मुंहिंजो रसूल ईंदो, रसूल तो कोठे सलाह साईं, माना मुंहिंजो मोकिलियल। कंहिं बि पैगम्बर खे अल्लाह तबारक व तआला ईअं फरमाईं वलक़द अरसलना रुसुलना ततरा, असां रसूल मोकिलियासीं, पर रसूल असां तारुफ़ कराईं त मुहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करे। ॿियनि पैगम्बरनि सां अल्लाह सुब्हानहू तआला मुखातब थियो, नालो खणी मुखातब थियो। ऐं तव्हां असांजे राजनि में बि इहा हक़ीक़त पधरी आहे त कंहिंखे नालो खणी जॾहिं असां सॾु कंदा आहियूं त इन जो मतिलबु इहो हूंदो आहे त असां हुनखे सरासरी इज़त ॾियूं था जेका आम इंसाननि खे ॾिबी आहे। फलाणा कोई उस्ताद जो नालो न खणंदो आहे, कोई पंहिंजे पीउ खे नाले सां सॾु न कंदो आहे, कोई पंहिंजे मुर्शिद खे नाले सां सॾु न कंदो आहे। मालूम थियो त नाले सां सॾु न करणु, कंहिं सिफ़त ॾेई सॾु करणु, हाफ़िज़ साहब, मौलवी साहब, बाबा साईं, अब्बा साईं, इहो जॾहिं असां नाले खे पोइते करे सिफ़त खे अॻिते कंदा आहियूं त इन जो साफ़ मतिलबु इहो हूंदो आहे तुंहिंजे मुंहिंजे नज़री अक़ीदे में बि त असांजे दिलि में अॻिले जे लाइ एतिराम। अल्लाह सुब्हानहू व तआला फरमाया या यहया ख़ुज़िल किताब बिक़ुव्वा, ए यहया किताब खे वठि, कुवत सां वठि, मज़बूतीअ सां वठि। या मूसा, या ईसा इब्न मरियम, ई ॿियनि पैगम्बर अलैहिस्सलातु वस्सलाम जे जेकॾहिं असां सीरत खे क़ुरान पाक में पढ़ूं था त मालूम थिए थो त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि सां, उन्हनि जे नालनि सां मुखातब थियो। पर तुंहिंजे मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 4 मरतबा अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान पाक में इस्मे गिरामी मुहम्मद सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वालिहि वसल्लम खणणु फरमायो। और अल्लाह तबारक व तआला उन जे महबूब जे एतिराम खे रखंदे तो असांखे तालीम ॾींदे फरमायो वमा मुहम्मदुन इल्ला रसूल, हे जेको मुहम्मद आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो मुंहिंजो रसूल आहे। त फरमाए क़द जाअकुम रसूलुन, मुंहिंजो रसूल तव्हां ॾे आयो आहे। मुसद्दिकुल लिमा माकुम, सभिनी दुनिया जे अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जे किताबनि जी, नुबुवतुनि जी, रिसालत जी तस्दीक कंदड़ मुस्तफ़ा। मालूम थियो त उन्हनि जी रिसालत, तव्हां असां सभु शयूं मुस्लमान अल्हम्दुलिल्लाह चओ। असां मञूं था त आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं विच में जेके बि पैगम्बर आया, रसूल आया, उहे अल्लाह जा बरहक़ पैगम्बर ऐं नबी रसूल हुया। इहा